अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं है पीरिया गुल सबका पिरिक नसर हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां 16 अगन बाबत नेपरा ते जारी थियल नोटिफिकेशन जो नोटिस वठी छॾियो। पावर डिवीज़न नेपरा के सोलर सार्फियन जे कॉन्ट्रैक्ट जे तहफ़्फ़ुज़ बाबत नज़रसानी अपील दाख़िल कराइण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नेपरा जे नई रेगुलाइज़ ते आला सतह इजलास थियो। नायब वज़ीर आज़म इसाक डार, वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़, अवैस लगारी, परवेज़ मलिक ऐं ॿियनि वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त 4,66,000 सोलर सार्फिन जो भार 3 करोड़ 76 करोड़ नेशनल ग्रिड बिजली सार्फिन ते न पवे। पावर डिवीज़न खे उन बाबति जामे लाइअमल जोड़णु घुरिजे। वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ चयो आहे त बलूचिस्तान अकेलो नाहे, असां सभु साण सां गॾु बीठल आहियूं। जेको पाकिस्तान खे कमज़ोर करे थो उहो बदतरीन दुश्मन आहे। क़ौम तौरु मुतहद थींदासीं त दुश्मन असांजो वार बि विंगो नथो करे सघे। क्वेटा एफसी हेडक्वार्टर्स में ख़िताब कंदे मरीम नवाज़ वधीक चयो आहे त बलूचिस्तान में हिक सूबे जे माण्हुनि खे निशानो बणायो वियो। दहशतगर्द असांजे बचनि खे मारे रहिया आहिनि। असांखे सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। दहशतगर्दनि खे उॾाए छॾणु घुरिजे। पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त पाकिस्तान पंहिंजे सफ़र ते अॻिते वधी रहियो आहे, पर कुझु माण्हू अञा बि मनफ़ी सियासत ऐं इंतिशार पखेड़ण खां बाज़ न पिया अचनि। माज़ी में अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वयूं त पाकिस्तान खे अकेलो करे छॾींदासीं, पर हाणे उहे ई माण्हू भारतीय वज़ीर आज़म खे यादि करे रहिया आहिनि। हैदराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी हैदराबाद डिवीज़न जे सदर राजिज़ धापा जी रिहाइशगाह ते मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार अहमद खोड़े चयो त हुक्मराननि बसीरत सां कमु वठंदे मुल्क खे बहराननि मां कढी अॻिते वधायो आहे। 8 फरवरी आई ऐं गुज़री वई, कुझु मुज़ाहरा बि थिया, पर मजमूई तौरु हालतूं बहितर रहियूं। सूबे जे हवाले सां फ़ैसिला सूबाई असेंबलियुनि ज़रिए थी सघनि था। वफ़ाक़ी रुगो तजवीज़ ॾेई सघे थो।